अस्सलाम नाज़रीन, पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं नसीम नगर चौक ते ऐं अमा फाउंडेशन जी चेयरपर्सन अदी मेविश गांगरो पाण सां मौजूदु आहे। अदी जिन खे पाण जस ॾियूं जेको कंडियार मां कई अचे हैदराबाद जे अवाम लाइ मास्क विराइण ऐं आगाही ॾियण त कोरोना वायरस केतिरो ख़तरनाक आहे। ऐं इन सां गॾु गॾु अव्हांखे आगाही ॾींदा हलूं त हैदराबाद मां पूरे पाकिस्तान में जेकी लिस्ट ते आहे ऐं तक़रीबन 30 खां 40% एरियाज़ अहिड़ा आहिनि जिन में कोरोना वायरस जो मर्ज़ ॾिठो वियो आहे ऐं तक़रीबन घणनि जूं माण्हुनि जूं फुदगियूं थियूं आहिनि। अदी दिन खां पुछूं था त हिन कैम्प जे बारे में ऐं हीउ जेको ख़्यालु अदी दिन कयो हैदराबाद जो उन बारे में पाण कुझु वीचार वञनि। जी अदी अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां त मां असांजो इहो मक़सदु हैदराबाद में अचण जो इहो त मां हर इवेंट कंदी रहंदी आहियां छो जो मुल्की सूरत हाल जे मुताबिक़ त असां गुज़िरियल लॉकडाउन में बि 2 महीना हैंड वॉश करायासीं ऐं असां जॾहिं ॾिठो त हैदराबाद में रिकॉर्ड चेक कयो वियो त कोरोना वधी वई आहे त मां चयो हिकिड़ो इवेंट कयां त अवेयरनेस मिले माण्हुनि खे त जीअं मुंहिंजो मैसेज उन्हनि ताईं पहुचे त इन सां मुतासिर थी शायदि उहे कुझु एहतियात कनि छो जो कोरोना में इहो न जानलेवा न आहे, बसि एहतियात कनि ऐं मां चवंदसि त सभु सपोर्ट कनि। असां नसीम नगर चौक ते आहियूं त जेकॾहिं ॿिए बि जेके एनजीओज़ आहिनि उहे बि पंहिंजे हिसाब सां कैंपूं अरेंज कनि, बाक़ी मूंसां बि हिते ख़ासि ताउन कयो वियो आहे ऐं बसि मां चवंदसि त सभिनि खे थियणु खपे पंहिंजी सिटी में पंहिंजे एरिया में अहिड़ा इवेंट कया वञनि त बहितरु आहे। अदी कीअं तव्हां जेको हैदराबाद जे जेके सियासी समाजी ऐं जेके आर्टिस्ट जेके माण्हू अव्हां सां मिलिया आहिनि जिन अव्हांजो हथ में हथ विझी हिन खे कामयाबु कराइण जी मुकमल कोशिशि कई आहे, तव्हां उन जे बारे में कीअं था चओ तव्हां रिस्पॉन्स कीअं रहियो आहे? असां जी ज़बरदस्त ज़ाहिर आहे उन्हनि खां सवाइ कमु न थी आहे छो जो फुड़ीअ तला आहे। मां हिते आई हुअसि अकेली हुअसि पर हिते हैदराबाद वारनि सभिनी सुठो मूंखे जॉइन कयो आहे, सपोर्ट कयो आहे त उन सभिनि जी मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं अमा फाउंडेशन जो हाणे अॻिते वीहनि चाहियो छा था करणु चाहिनि हैदराबाद सॼी सिंध जे अवाम लाइ? असां इंशाल्लाह क़दम बाए क़दम साथ ॾींदासीं अवाम जो जेको थी सघियो। जॾहिं बि असांखे कंहिंखे ज़रूरत पवंदी असां हुते ज़रूरु बिल्कुलु हाज़िर आहियूं ऐं इन खां पोइ इंशाल्लाह असां नेक्स्ट कैम्प अरेंज कंदासीं खैरपुर नाथन शाह में काछो में।